नाम जप्या ध्यान धर्या सुमति दियो सेवा करया। नाम जप्या ध्यान धर्या सुमति दियो सेवा करया। समाधि निवारा साईं मुंहिंजा दर तुंहिंजे ते ईंदो रहां। समाधि निवारा साईं मुंहिंजा दर तुंहिंजे ते ईंदो रहां। रूहानी राह जी तरक़ीअ लाइ कुछ नियम ॿुधाया वञनि था। तीअं आध्यात्मिकता या रूहानी सफ़र में कुछ रुकावटूं, कुछ बंधन भी ॿुधाया वञनि था। संत शास्त्र परमात्मा जो वाणियूं असांखे वार वार पुकारे रहियूं आहिनि। उन्हीं रुकावटनि, उन्हीं बंधननि में विकार था अचनि, जिन मां प्रमुख विकार काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या आदि। पर किन महापुरुषनि पंहिंजे विरतीअ खे मथे खणी करे चयो, इन्हनि विकारनि खे पंहिंजो हथियार बणायो। यानी इहे भी हिकिड़े प्रकार जूं आदतूं नी, या भी हिकिड़े प्रकार जी विरती आहे, जंहिंजो बुरी आदत जो या बुरी विरतीअ जो जीव फ़ाइदो वठे, उन मां सुठो कमु वठे त फल सुठो निकिरंदो, भली बुरी आदत छो न हुजे। सदुपयोग कंहिं बि शइ जो कयो वञे तो उन जो फल सुठो मिले थो। कोई भी सुठो कमु सुठे तरीक़े सां कयो वेंदो त फल आवश्यक अॼु न सुभाणे ज़रूरी सुठो मिलणो आहे। सो उन्हनि बंधननि मां हिकिड़ो बंधन आहे, हिकिड़ी रुकावट आहे, हिकिड़ी दूरी आहे परमात्मा ऐं असांजे विच में। उन दूरीअ जो, उन रुकावट जो नालो आहे मोह। जीव खे मोह अहिड़ो वेढ़े वञे थो जो उन जे कारण अखियुनि ते अज्ञान जी पटी ॿधिजी वञे थी। मोह जे कारण पंहिंजे पराए जी भी पछाण नथी रहे। मोह जीव खां लाइ कहिड़ा कहिड़ा कर्म कराए थो, जंहिंजे लाइ जीव कॾहिं पाण बि न सोचे सघंदो हो त मूंखां ईअं थी सघंदो आहे। पर जीव मोह वस सभु भुलिजी थो वञे, पंहिंजी असलियत खे बि भुलाए वेहे थो। उन जे करे केॾा न दुष्परिणाम जीव खे ॾिसी करे दुख भोगणा पवंदा, उहे बि भुलिजी था वञनि। मोह प्रमुख तौर ते हिकु शरीर में, ॿियो परिवार में, टियों पैसे में ऐं चौथों पद में, प्रतिष्ठा में, वाहवाई में रहे थो। चवनि था ॿिया मोह मतां मिटिजी बि वञनि, लाहन चाढ़नि जे करे जीवन में जेके उतार चढ़ाव अचनि था, लहरियूं लोॾा अचनि था, पर हिकु शरीर जो, ॿियो पद प्रतिष्ठा जो मोह ॾाढो विरले छुटबो आहे। छो त परिवार जो मोह बि झटकनि अचण सां, तकलीफ़ुनि अचण सां, या जिन में मोह आहे उन्हनि जे मुंहुं मोड़ण सां मोह ख़त्म थी सघे थो,
पर आखिर ताईं पोइ बि तंद अटकियल रहे थी। पैसे जो मोह भी जल्दी छुटजण वारो नाहे, पर सत्संग जे करे गुरु कृपा सां, नाम सिमरन सां, त्याग भावना सां थी सघे तो पैसे मां भी मोह निकिरे, पर पंहिंजे शरीर मां मोह निकिरणु ॾाढो ॾुखियो आहे। त्रिलोचन महाराज खां सवाल कयो वियो, साईं छो विरध अवस्था में, बुढ़ापे में भी जीव परमात्मा सां नथो जोड़ी सघे? चयो उन जो वॾो कारण आहे मोह। जीअं उमिरि वधे थी, मोह वधे थो, त इहो हिकिड़ो वॾो बंधन बणिजे थो परमात्मा ऐं जीव जे विच में हिकिड़ी वॾी रुकावट बणिजे थी। सो शरीर जी मोह जे कारण जीव वॾा वॾा पाप करे थो, ऐं मोह ई आहे जेको अंत समय में शरीर मां जॾहिं साहु निकिरंदो आहे त वधीक पीड़ा थिए थी। जेतिरो शरीर में जंहिंजो मोह वधीक, ओतिरी पीड़ा तकलीफ़ वधीक। ये जेके क्रियाऊं थियनि थियूं, कोई प्राणी गुज़ारे वेंदो आहे, मसाणे में वञिबो आहे, उते वञी मटको भञाइबो आहे कांधीअ खां, चइबो आहे उन जो नालो वठ, त जीव आत्मा खे चइबो आहे हाणे इन शरीर जो पीछो छॾे। सो इहा क्रिया बि मोह खे नाश करण जे लाइ आहे। पर अंत समय में जॾहिं प्राण शरीर मां न निकिरंदा, उनजो बि वॾे में वॾो कारण आहे मोह। कंहिं शइ में ख़्यालु अटकियल हूंदो त जल्दी प्राण न निकिरंदा, ऐं प्राण न निकिरंदा त तकलीफ़ ॾाढी घणी थींदी आहे। उन वक़्तु कोई बचाए न सघंदो आहे। हिकु सतगुरु जी कृपा, ॿियो उनजो नाम, ऐं टियों जंहिं सतगुरनि जा वचन कमाया हूंदा त जल्दी जी छुटिजी सघंदो आहे, न त तौबा ज़ारी आहे। सो मोह इंसान खे अंधो थो बणाए छॾे। शरीर जो मोह, मूंखे ही खपे, हेतिरो ही खपे, जल्द ही खपे, मां ॿियनि सां ॿधल न आहियां, कोई मरे छा जिए छा, मुंहिंजो ॿियनि सां कहिड़ो वास्तो। इहो मोह शरीर जो। ॿियो मोह परिवार जो, मुंहिंजो पुटु खाए, मुंहिंजे भाटे सां मुंहिंजो कहिड़ो मतिलबु। मां पंहिंजे परिवार लाइ सभु कुझु करणु चाहियां थो, ॿियनि जे परिवारनि जो ठेको मां खयो आहे छा? पोइ धंधे में केतिरी मिलावट छो न करणी पए। भीष्म पितामह युधिष्ठिर महाराज खे महाभारत ग्रंथ में हिकु ॻाल्हि चई आहे, हे युधिष्ठिर, जीव केॾो न बेसमझा, जो परिवार जे मोह जे कारण केतिरो न पाप कमाए थो। पाप जो धन ईंदो त घर में पाप वारो अन्न ईंदो, तीअं पाप वारो मन थींदो, अशांति थींदी, ऐं उन मोह जे कारण पाण बि नरक में वेंदो। वरी जेकी हुन घर में हलत हली हूंदी, परंपरा ठाही हूंदी, हिकिड़ो सिस्टम ठाहियो हूंदो, ॿिया बि उअं ई लॻभॻि कंदा, त जीव पाण खे ग़लति राह ते लॻाए दुखी त करे थो, बाद में नरक भोगे थो, तीअं वरी पोयनि खे बि उन तरफ़ लॻाए थो। सो परिवार जे मोह जे वस बि ॾिठो थो वञे माण्हू छा नथा कनि। सो टियों मोह पैसे में, चमड़ी जाए पर दमड़ी न जाए। भली चओ त शरीर जी खल लाइ ॾियां, पर पैसे जी हिकिड़ी दमड़ी बि न ॾींदो मां। एॾो पैसे में मोह, जंहिं कारण चवनि था अंत समय जो लक्ष्मी सिमरे ऐसी चिंता मां जो मरे, सर्प जो न वल वल उतरे।
जेको अंत समय में पैसे से प्यार करे तो ऐं ओड़ी वृत्ति में ही साव छॾे तो उनखे त नांग जी जूण थी मिले। पर पैसे जो मोह अहिड़ो आहे जो जीव पैसे कमाइण में रोटी खाइण बि भुलिजी थो वञे, परिवार बि विसरी थो वञे त पोयों मुंहिंजे परिवार जी हालत छा आहे। ऐं उन पैसे कमाइण में जीव प्रभुअ खे पंहिंजे सदगुरुअ खे बि विसारे वेहे थो। पोइ बहाना ठाहे तो असां गुरुअ जी शेवा करणु चाहियूं था पर टाइम नथो मिले। एॾो अंदर में बणी पई आहे, मतां जंहिं दुकान ते घटि वञा, मतां कोई नुक़सान न थिए, पैसे जी इनकम मतां घटि न थिए, कमाई घटि न थिए, भुलिजी वञे तो जीव। ऐं चौथों पद प्रतिष्ठा जेका ॾाढी सूक्ष्म थिए थी, उनमें बि जंहिंजी जॾहिं मोह जीवा कड़ी जुड़े थी, निकिरणु ॾाढो ॾुखियो आहे। पर वक़्तु अहिड़ो आहे, केतिरो बि कोई शक्तिशाली छो न हुजे, जंहिं पद ते जीव वेठो आहे, कल्ह ताईं कोई ॿियो हो, सुभाणे ॿियो अचणो ई आहे, उहो तयारी करे रहियो आहे। केतिरो बि जीव शक्तिशाली हुजे, 30 सालनि खां वधीक कंहिंजो बि कोई पद न रहणो आहे। ईअं मथियों हिकिड़ो आंकड़ो फिक्स कयो आहे विद्वाननि, केतिरो बि जीव मज़बूत छो न हुजे कंहिं बि पद ते। सो मोह ॾाढो ख़राबु आहे। पर वेद व्यास महाराजनि चयो आहे, मोह सदगुरु में रखिजे। मोह उन्हनि जी मूर्तिअ में, गुरु मूर्ति में, मोह गुरुअ जे मंत्र में रखिजे। जीव जी चङाई थियणी आहे। जेतिरो गुरु जी मूर्ति खे वधीक ॾिसंदो, जेतिरो मंत्र जप वधीक कंदो, जेतिरो उन्हनि जी सेवा में गॾु वधीक रहंदो, मन ते प्रभाव पवंदुसि। हेॾे हिननि शयुनि में मोह वधियो, संसारी मोह वेंदुसि घटिबो। शिविरी भीलणी जी ॻाल्हि था कनि। शिविरी भीलणी जीअं मतंग ऋषि वटि आई आहे, जवानी जी अवस्था, हिन जो गुरु में जल्दी मोह ॾाढो लॻी वियो। मतंग ऋषि खे जॾहिं पंहिंजे भक्तिअ जे बल सां इहा ॼाण पई त मां जल्दी प्राण त्यागींदुसि, मुंहिंजी उमिरि हाणे अची पूरी थी आहे, तॾहिं शिविरी खे चवणु लॻो, हे भक्त्याणी, मां मतां जल्दी शरीर छॾियां। तंहिं ते चवणु लॻे, साईं तव्हां खां सवाइ मां कीअं जीअरी रही सघंदी आहियां। ऐं गुरुअ खां हिन जो वचन वरितल हो त हिन ई जनम में भॻवान राम जो मूंखे दर्शन थिए, ऐं गुरुअ वरदान ॾिनो हो। सो गुरुअ ॾिठो हिन भक्त्याणी जो भाव ॾाढो पूरो आहे, मतां जाई हिन जो प्राण निकिरी वञे ऐं होॾो हिनखे भॻवान जो दर्शन अञा करिणो आहे। सो गुरुअ हिकिड़ी लीला कई। गुरु चयसि, पुट मां वञा थो गंगा नदी ते, पंहिंजो नदीअ ते सनानु करणु, सनानु करे मोटी आयो त कपिड़ो जंहिं लंगोट सां सनानु कयईं उहो टंगे छॾियईं। जीअं टंगे छॾियईं त चयईं शिविरी, जेसि ताईं इहो कपिड़ो आलो आहे तेसि ताईं तूं कुटिया में न अचिजांइ, जॾहिं इहो कपिड़ो सुके तूं भली अंदरि अचिजांइ। शिविरी भीलणी चयो, ठीकु आहे। एॾी वॾी उमिरि अञा भीलणी जी न हुई जॾहिं गुरुअ लीला कई, पर गुरु कपिड़ो ॿारो सुकणो विधो त उहो गीलो ई रहियो। त बार बार शिविरी ॾिसंदी हुई त उहो कपिड़ो गीलो आहे, गुरुअ जी आज्ञा, जेसि ताईं गीलो आहे अंदरि न अचिजांइ। चवनि था जेसि ताईं भीलणी ॿुढड़ी थी तेसि ताईं कपिड़ो गीलो रहियो। हेॾो भॻवान राम जी जीअं लीला ॿुधल आहे, सभिनी जी कथाऊं ॿुधल नी पढ़ियल नी, त भॻवान राम आया नी, उनजो दर्शन थियो आहे, उनजा जूठा ॿेर खाधा नी। पोइ शिविरी भीलणी जो ध्यानु वियो आहे कपिड़े ॾे। पोइ ॾिसे छा थी त कपिड़ो सुकी वियो आहे। जीअं ॾिठई कपिड़ो सुकी वियो आहे त गुरुअ जी कुटिया में अंदरि वई आहे। ॾिसे छा थी त गुरु त आहे कोन, उन त प्राण कॾो कंजो त्यागे छॾिया। बसि हिनखे जीअं इहो आभास थियो, हिकदमि हिन जा प्राण निकिरी विया।
सो अहिड़ा भगत बि थियनि था जंहिंजो गुरुअ में मोह आहे। असां जीव कहिड़ा आहियूं, शरीर सां ऐं परिवार सां ई मोह करणु सिखिया आहियूं, पर संतनि जी संग करण में ही जीव खे अहिड़ियूं शिक्षाऊं मिलंदियूं आहिनि। स्वामी रामकृष्ण परमहंस वटि हिकिड़ो प्यारो आयो, चई साईं मुंहिंजी इच्छा आहे तव्हां वटि कुझु पैसो हुजे, मां ॾियणु चाहियां थो। चई मूंखे न खपे, ज़ोरी रखी वियो। रामकृष्ण परमहंस विराए छॾियो। वरी ईअं ॿिए दफ़े चवनि था, हिकिड़े प्यारे अची बिस्तरे जे हेठों पैसो रखियो, जीअं रखियो, जीअं राति जो सुम्हिया संत खे महसूसु थियो, उथी रोअण लॻो, परमात्मा मूंखे पैसे जे मोह में अटकाए पाण खां परे करणु चाहियां थो, कृपा कर, इन खां मूंखे बचाए। सो ॿिए शेवादार खे सॾे चयईं हलाए छॾ। सो पैसो, शरीर, संत शरीर मां मोह करदानी वैराग जे द्वारा ऐं अभ्यास जे द्वारा। छो त जेतिरो मोह वधीक ओतिरो मां वेनती पहिरीं करे चुका, ओतिरो प्राण ॾुखिया न किरदानी। संत मरण खां पहिरियों मारीदानी पंहिंजे मन खे, पोइ हलायो त हलूं, बिहायो त बस। मोह शरीर जो, मोह पैसे जो, मोह परिवार जो, सभु पंहिंजा नी। सभिनि सां जॾहिं जीव प्रेम करणु शुरू कंदो आहे, पंहिंजो सम्झणु शुरू कंदो आहे न, पोइ आहिस्ते आहिस्ते पंहिंजे परिवार मां मोह निकिरंदो आहे। ऐं आज्ञा कहिड़ी आहे, जीव विरती कहिड़ी बणाए रखे, मां साईं जो, साईं मुंहिंजो, मां साईं जो, साईं मुंहिंजो, मां संसार में कंहिंजो न आहियां, संसारी जीव कोई मुंहिंजो न आहे। ये ॻाल्हियूं चारई पकड़े रखनि था, मां साईं जो, साईं मुंहिंजो, संसार में कोई मुंहिंजो न आहे, मां कंहिंजो न आहियां। ये परिवार, शरीर, पैसे मां, पद प्रतिष्ठा मां मोह करण जा तरीक़ा जेके संत सेखारीनि था। सो आस्ते 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 जीव अभ्यास ऐं वैराग जे द्वारा पंहिंजी विरतीअ खे मथे चाढ़े, इहा संतनि जी आज्ञा। ॿियो पद, मन खे सम्झाईंदा आहिनि, मुंहिंजा मन पद जी कढ पवंदे त मधु ईंदे, माना अहंकार ईंदो। जिथे पद हूंदा उते मधु ईंदो आहे, अहंकार ईंदो आहे। पद प्रतिष्ठा बि हिकिड़ी वॾी रुकावट आहे। इन करे संत साईं जा प्यारा कॾहिं बि कंहिं पद में अटकंदा न आहिनि, ऐं ईअं ई करणु खपे। पद अटकावट आहे, हिकिड़ी वॾी रुकावट आहे। छा करिणो आहे? मुंहिंजे अंदरि साईं आहे, इन खां वधीक मूंखे ॿियो छा खपे? अञा घणा माण्हू पोइ वेंदा पंहिंजे ज्योतिषनि वटि, पंहिंजूं जनम कुंडलियूं ॾेखारींदा, अलाए छा छा कनि था, बसि मुंहिंजो पद वधणु खपे। पर संत चवंदा तोखे असली ॻाल्हि त सॼी मौज त तुंहिंजे अंदरि आहे, तूं ॿाहिरि छा में अटके थो? छा कंदो तोखे पद? तोसां पद आहे, पद सां तूं न आहे। पर जेकॾहिं ईअं थिए थो त तूं पंहिंजो पाण खे पाण अटकाईं थो। पद जी माध्यम सां तूं छो थो मथे चढ़णु चाहे? खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। वो असली मज़ो वठ। लोग कहते हैं कि हाथों की लकीरें अधूरी होती हैं। लोग कहते हैं कि हाथों की लकीरें अधूरी हो तो किस्मत अच्छी नहीं होती, लेकिन संत कहते हैं अगर हो सिर पे संतों का हाथ तो लकीरों की भी जरूरत नहीं पड़ती। पंहिंजे सदगुरुअ सां तूं एॾो मोह रख, एॾो प्रेम रख, उनजो बणिजी रहो, पोइ पद वारा तोखे अची झुकंदा। हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे?
बाक़ी जेकॾहिं थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि में ख़्यालु अटकाईंदे इहो मोह दुखी कंदे ॾाढो। जॾहिं परिवार वारा पिछाड़ी जे समय ते पुछदा न आहिनि, ॾाढो दुख थींदो आहे। ऐं जी उन वक़्तु कुझु करणु चाहे भी कुझु न करे सघंदो आहे। उन वक़्तु सवाइ पछताव ऐं रोअण जे कुझु बि न मिलंदो आहे। जंहिंमें मोह हूंदो आहे उहो ई जॾहिं धोखो ॾिए थो। जेकॾहिं चलो नथो बि ॾिए, अंत समय में पुट में मोह अटकियो, सूअर जी जूण मिलंदी, मकान में मोह अटकियो, जिन जी जूण मिलंदी, कहिड़ी चङाई थी। शरीर में मोह अटकियो, वैश्वा जी जूण मिलंदी, कहिड़ी भलाई थी। चलो कोई धोखो न बि ॾिए त, पर जेकॾहिं ॾियनि था त बर्दाश्त नथो थिए। उन वक़्तु जीव एॾो पंहिंजो पाण खे कमज़ोर सम्झंदो आहे, उन वक़्तु जीव एॾो पाण खे निराश सम्झंदो आहे, हारायल सम्झंदो आहे, जो उन वक़्तु ईअं सम्झंदो आहे इन खां मां मरी छो नथो वञा। छो त संसार अहिड़ो आहे, हंसने के बाद रुलाती है दुनिया, हंसने के बाद रुलाती है दुनिया, प्यार करने के बाद ठुकराती है दुनिया। क्या जिंदगी में कोई कसर रह गई थी जो मरने के बाद भी जलाती है दुनिया। इन जे करे संत ई आज्ञा कनि था, हिकु गुरुअ में, उन जी मूर्ति में, उन जे मंत्र में, उन जे वचननि में मोही रखो। आस्ते आस्ते गुरुअ में मोही वधंदे परिवार जी, शरीर जी, पैसे जी, पद प्रतिष्ठा जी मोही तो मां निकिरंदी वेंदी। वो सभु आनंद ई आनंद आहे, सभु मौज ई मौज आहे। जेतिरो दिलि जो हृदय जो दायरो विशाल कंदो वेंदे, तीअं ऊचाई ईंदी वेंदी। वो तो सभु पंहिंजा आहिनि, सभु पंहिंजा आहिनि त उहे पंहिंजो कंदा। पर जेकॾहिं पंहिंजे दिलि जो दायरो नंढड़ो आहे त दुख खां सवाइ जीव खे कुझु ॾिसणो न पवंदो आहे। सो सतगुरु समाधन वारो साईं बाबा शिव भॼन साईं कृपा करे छल असांजो मोह पंहिंजे सतगुरनि में, उन्हनि जी मूर्ति में, उन्हनि जे मंत्र में, उन्हनि जे वचननि में वधे ऐं शरीर मां, परिवार मां, पैसे मां, पद मां मोही निकिरे, सचो आनंद पायूं, पंहिंजे जीवन खे बि धन्य बणायूं। सतगुरु शहनशाह बाबा शिव भॼन साईं शल सभिनी ते महर कनि। हरिहर। जय जय समाधा।